एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सोनिया कलीम जी सदारत हेठ असिस्टेंट कमिश्नर ऑफिस सईदाबाद में मेरान हाईवे के मुतासिर गोठन में पानी कढाइण लाइ अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें बरसात मुतासिर इलाइक़नि जो पानी कढण लाइ सभिनी मौज़ूदीन जे पारां ॾिनल तजवीज़ुनि ऐं गौर वीचार बाद ज़िले इंतज़ामिया पारां अॻुवाट जोड़ियल प्लान तहत पुराणे मार्कवा ज़रिए पानी कढण जो इत्तिफ़ाक़ राय सां हतमी फ़ैसिलो कयो वियो आहे। एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 सोनिया कलीम वाज़े कयो त पानी कढाइण लाइ जोड़ियल प्लान ते अमल दरामद खे यकीनी बणायो वेंदो ऐं के हिक ॻोठ खे बि नुक़सान न थींदो। इंतज़ामिया कॾहिं बि न चाहींदी त हिक मुतासिर इलाइक़े मां बरसाती पानी कढी ॿिए इलाइक़े खे मुतासिर कयो वञे। प्लान मूजिबि रोहिड़ी केनाल वटि ज़ीर पेर मोरी ते पहिरीं बीठल सिम ऐं बरसाती पानी खे कढियो वेंदो। साॻे ई वक़्तु मशीनुनि ज़रिए मार्कवाह जी खोटराई जारी रखी वेंदी ऐं जेको पानी जमा थींदो उन खे रोहिड़ी केनाल में छोड़ करण जो अमल जारी रहंदो। मार्कवाह जी सफ़ाई मुकमल थियण बैदि मुतासिर इलाइक़नि जो थोरो थोरो पानी मार्कवाह में छोड़ कयो वेंदो ऐं घुर्बल मशीनरी सां गॾु मार्कवाह जी राति ॾींहुं सख़्त निगरानी यकीनी बणाइबी त जीअं कंहिं बि क़िस्म जे नुक़सान जो ख़दशो न रहे। गॾिजाणी में ॿुधायो वियो त एक्सकेवेटर डी वाटरिंग मशीन ज़रिए पीर साइट ते पहुची चुकी आहे।